अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद त ख़ुशि हूंदा, ठीक हूंदा। दोस्तों, अॼु तव्हांजी ख़िदमत में वताए फ़क़ीर जा कुछ किस्सा ऐं टोटका खणी हाज़िर आहियां। दोस्तों, अगर तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल के सब्सक्राइब ज़रूर कंदा। दोस्तों, वतायो फ़क़ीर हिकु ॾींहुं शहर में घुमंदे घुमंदे कंहिं फ्रूट विकणंदड़ वटि गिदरा रखियल ॾिठा। कंहिं फ़क़ीर गिदरनि वारे अॻियां सदा हणी चयो, ख़ुदा जे नाले ते ॾे। तो फ्रूट वारे एक फिथल गिदरो खणी ॾिनसि। वताए जो बीठे इहो लका ॾिठो सो खीसे मां टको कढी गिदरनि वारनि खे ॾिनई ऐं चयाईं त हिन जो बि गिदरो ॾे। दुकानदार चूंडे हिकु सुठो गिदरो वताए खे ॾिनो। इहो वठी आसमान ॾे निहारे चयाईं, तुंहिंजे नाले ते जेको मिलियो आहे सो बि ॾिठई ऐं जेको टके में वरितो अथमि सो बि ॾिस। बस यार, माण्हुनि वटि तुंहिंजो मुल्ह टको बि कोन्हे। हिकिड़े ॾींहुं वतायो फ़क़ीर पाड़े में हिकु घर ॿाहिरां खीर वठणु वियो त घर अंदरां आवाज़ ईंदे ॿुधाई ज़ाल मुड़ुस खे चई रही हुई, अरसे खां औलाद लाइ सिकूं पिया, हल त कंहिं ओलिया ते हली बासियूं मन का झोली भरिजे। एतिरे में वतायो वञी संदसि अङण ते पहुतो ऐं माई खे चयाईं, भेण, हू जेका तुंहिंजी कुकड़ वलर बचनि सां पई चुगे, उन कहिड़े पीर ते बास पिनी या बास बासी हुई जो हेॾो वलर बचनि जो पोयां अथसि। माई वराणियो, फ़क़ीर, कुकड़ियूं बि बास बासींदियूं आहिनि। वताए जवाबु ॾिनो त मुंहिंजी भेण, पोइ तूं छो पई पाण ई मुड़ुस खे हाई में हणे माठ करे पई अला अला कर। हू कंहिं वॾेरे वांगुरु पर मतड़ियो कोन्हे जो कंहिं ॿिए जे सिफारिश ते ॾियणो हूंदसि त पाण ई ॾींदई। ॻाल्हि कंदा आहिनि त को हमरा वताए खां गॾह वठणु आयो। संदसि लोड़े ॿाहिरां बीह फ़क़ीर खे सॾु कयाईं। फ़क़ीर घरां निकिरी अची साणसि मिलियो। हिन फ़क़ीर खां कंहिं ज़रूरत तहत गॾह जी घुर कई। फ़क़ीर चयसि, अबा, गॾह त ॿियो को सवाल ई काहे वियो आहे। एतिरे में फ़क़ीर जे लोड़े सां लॻो लॻ ॿिए घरां गॾह हिंग कई। तंहिंतरे हमरा चयसि, फ़क़ीर गॾह दां पियो करे त मां घर ॿधो पियो आहियां। वताए वराणियो, अदा, इहा गॾह ते एतबार कयई, मूं ते न कयई। इहो गॾह मुंहिंजो न आहे। हिकु दफ़े वताए जे ॻोठ मां चोरी थी वई। सो ॻोठाणा चोरनि जा पेर खणी निकिता, पर वतायो यकदमि डोड़ी वञी क़ब्रिस्तान में वेही रहियो। माण्हुनि पुछियसि, फ़क़ीर, हिते छा पियो करीं? चयाईं, चोरनि जो अॻितो झलियां, नेठि त हिते ई ईंदा। उन ॾींहं खां पोइ सिंधीअ में इहा आम चवणी आहे त वताए वारो अॻु झलियो अथई छा। हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त वतायो फ़क़ीर केॾांहुं वञी रहियो हो। वाट ते ॾिठाईं त के माण्हू लाश खयो पिया अचनि। वेझो वञी खाइनि पुछाईं त छा खयो अथव। माण्हुनि जवाबु ॾिनो, अंधो आहीं छा, ॾिसी नथो त लाश खयो पिया वञूं। वताए चयो, इहो त आउं बि पियो ॾिसां, पर इहो ॿुधायो मर्द आहे या औरत। हिननि चयो त औरत आहे। वरी पुछाईं त कुंवारी आहे या परिणियल। हिननि ॿुधायसि त कुंवारी। उन ते हिकदमि जवाबु ॾिनई त मुई सासायो, पर कंहिंखे ॾिनव कोन। हिकु ॾींहुं वताए फ़क़ीर खे कंहिं रुपयो ॾिनो, सो पटके में ॿधी छॾियईं। राति जो खेसि अची खुटको थियो, सो निंड ई न अचेसि। नेठि सुबुह थींदे ई घरां निकितो ऐं गस में हिकिड़ो ॿूड़ो ॾिसी उन में रुपयो खणी उछलाईं। अॻिते वधियो त के माण्हू आया पे उनखे मिलिया। उन्हनि मां हिकु पुछियसि त फ़क़ीर, वाट ते को डपु डा त कोन्हे। वताए फ़क़ीर चयनि, ॿेली इन ॿूड़े ताईं डपु अथव, अॻियां ख़ैरु आहे।